मक़सद आहे हुकूमत सिस्टम गैर आईनी अमल आहे आदमशुमारी गैर आईनी आहे सिंध जा 1 करोड़ माण्हू डिस्प्लेस आहिनि 1 करोड़ माण्हू खेमन में रहंदा हुआ हाणे वापसि विया आहिनि अठ भाती रहनि था डिजिटल आदमशुमारी ते असांखे को एतमाद कोन्हे ही माण्हू हुते बीठा बि आहिनि हिनखे ख़बर ई कान्हे ॾाढी जेको सिस्टम कीअं हलाइबो हिन मशीनरी केतिरी रिलायबल आहे असां त बिल्कुलु छा कयूं छाकाणि जेकॾहिं ही आदमशुमारी ठही ऐं उन जे नमूने सां माहौल क्रिएट कयो वियो आहे ऐं असांखे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे ऐं असां सां इहो हशर थींदो जेको रेड इंडियंस जो थियो हो जेके अमेरिकन जा रेड इंडियंस हुआ उन्हनि सां हशर थियो हो असां सिंधी माण्हुनि सां बड़ो ई हशर थींदो तहरीकनि खे मज़बूत करणु घुरिजे ज़रदारी तौर ते करणु घुरिजे